अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हू कंहिं मुल्क खे ब्लैकमेल करण जी इजाज़त नथा ॾेई सघनि। तेहरान न्यापो माणियो ईरान बेचैनी में ॻाल्हियुनि चाहे थो। ईरान सां केतिरियुनि शयुनि ते सौदेबाज़ी थी चुकी हुई, सिर्फ़ यूरेनियम मामले ते इतफ़ाक़ न थी सघियो। ईरान कॾहिं बि एटमी हथियार नथो रखे सघे। अमरीका वटि सऊदी अरब ऐं रूस खां वधीक तेल जा ज़ख़ीरा आहिनि। दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि जा जहाज़ हिन वक़्तु तेल ख़रीद करण लाइ अमरीका अची रहिया आहिनि। अमरीकी नायब सदर जेडी वेंस पारां ईरान सां ॻाल्हियुनि में अॻभराई दावा। संदसि चवणु आहे त ईरान सां ॻाल्हियुनि में काफ़ी अॻभराई थी आहे। हाणे बाल ईरान जी कोर्ट में आहे। उमीद आहे त ईरान जल्द हुरमज़ लंघ खोलण में अॻभराई कंदो। ईरान दुनिया जे ख़िलाफ़ इक़्तिसादी दहशतगर्दी में मुलविस आहे। अमरीका उन जो जवाब ॾेई रहियो आहे। सदर ट्रंप चाहे थो त ईरानी अवाम तरक़ी करे ख़ुशहाल थिए। जेतोणीकि ॻाल्हियुनि में कुझु अॻभराई थी आहे। हाणे फ़ैसिलो ईरान जे हथ में आहे त हू कंहिं वॾे मुआइदे ॾांहुं अॻिते वधे थो। जैकबाबाद में शहरनि तरफ़ां बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो। टायरनि खे बाहियूं। क़ौमी शाहराह ते धरणो। रोड बंदि थियण सबबि सिंध ऐं बलूचिस्तान ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। अॻवाणनि जो चवणु आहे त 6 दुकाननि मां चोरी थियल सामान ऐं 2 मोटरसाइकिलूं वापसि कराई वञनि। ख़ैरपुर में न्यू कराची शॉपिंग मॉल में कपड़नि जी दुकान खे बाहि। लखे रुपयनि जो सामान सड़ी रख। इतलाह ते फायर ब्रिगेड गाॾियूं पहुची बाहि विसाइण में मसरूफ़। बाहि वधीक पखिड़िजण जो ख़दशो। ऐं PSL में अॼु का बि मैच न खेॾी वेंदी। सुभाणे पेशावर ज़ल्मी ऐं कोयटा ग्लेडिएटर्स जी टीमुनि विच में मुक़ाबिलो थींदो। मैच सुभाणे शाम 7 वॻे कराची नेशनल स्टेडियम में खेॾी वेंदी।